ओ जिते यार पे पटन ते वचन था ओ जिते यार पे पटन ते वचन था उता मोहि जा मारू उता मोहि जा सांगी मायारू जने सारा जिते यार पे ओ जिते यार पे पटन ते वचन था ओ जिते यार पे बाहरन दे वापस पलर से वही व्या बाहरन दे वापस पलर से वही व्या ओ नकी पाण आया नकी सदे बुझन था ओ नकी पाण आया जीअं त अॻ में कच्छ में केतिरा ई पीरूं हूंदा जाम हूंदा ॼार जे वण में, लेकिन हाणे पीरूं नायाब थी विया आहिनि। ॼार जी वण जी जेका आहे वाढाई थिए थी। केतिरा ई माण्हू जेके माफ़िया आहिनि उन्हनि जी वण जी वाढी करे हितां सस्ते अघ में वठी करे उते माफ़िया तौर ॻरे अघ में विकिरो कंदा। हिते ॼार जो वण तमामु नायाब थी वञो आहे। असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबा था कयूं त बराए महिरबानी करे ॼार जे वण जी वाढी ते बंदिश लॻाई वञे ऐं कच्छ जो ई नायाब ऐं जेको वण थी वियो आहे उनखे बचायो वञे। उन जो हिकिड़ो नायाब मेवो आहे पेरूं। जेको पेरूं असां अॻ में त नंढा हूंदा हुआसीं, शहरनि में घिटनि में माण्हू खणी खपाइण ईंदा। उहा हिकिड़ी इंडस्ट्री हुई ऐं जंहिंमां माण्हू रोज़गार बि कंदा। हिकु फ्रूट हुयो, हीअ ख़ुश्क साली जो फ्रूट आहे जिते हिन वण खे पाणी जी ज़रूरत न आहे हूंदी, ख़ुश्क साली में थींदो आहे। ऐं काफ़ी सालनि खां वठी हाणे असां ॾिसूं पिया त हिन में तमामु तेज़ी सां घटिताई अची रही आहे। उन जो सबबु इहो आहे त हे जेके ॼार जे वण जी जेका वाढी आहे तमामु तेज़ी सां हले पई थी। उन जे रोकथाम लाइ के उपाउ कोन वरिता विया आहिनि। रहंदो ई उन्हनि खे सहूलियतकारी ॾेई कुझु पैसा वठी